दोस्तों अॼु अचण जो इस्लामाबाद ओचितो अचण थियो। ये प्रोग्राम शेड्यूल्ड हो छो त तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान कोशिश पई करे त सॼे मुल्क में जेके अपोज़िशन जमायतूं आहिनि उहे मुल्क जे करंट अफेयर्स ते गॾियल हिकिड़ो मुल्की लेवल जो ग्रैंड अलायंस ठाहे ऐं मुल्क में तहरीक हलाए। जेके बलोचिस्तान में ज़्यादतियूं आहिनि, जेके केपी में थींदड़ नाइंसाफ़ियूं आहिनि, या हिते सियासत में ईंदे पंजाब में सियासत करण में आज़ादी न आहे ऐं कई हज़ारे माण्हू कैदी लॻा पिया आहिनि। ऐं सिंध में थींदड़ लोकल मामला ख़ुसूसन पाणीअ जो मामलो ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीनुनि जो मामलो, इन मामले खे हर सूबो पंहिंजो खणी अचे, इन ते का जॉइंट तहरीक हलाए सघे। उन जे करे असांजूं अॻे ॿ निशितूं थी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु बि अहम वक़्तु आहे, मुल्की लेवल जी लीडरशिप अचे पई ऐं फ़ैसिला कंदासूं इन खे तहरीक खे खणी अॻिते वञिजे। ऐं छो त हीउ जेको नई जोड़जक आई आहे उहा SIFC जे बुनियाद ते जेको फेडरेशन जे तसवर जे ख़िलाफ़ ऐं सभिनी सूबनि जी मिल्कियत फुरण जो जेको तसवर रखियो वियो आहे, इदारो ठाहियो वियो आहे, इहो मुल्क जे फेडरेशन ऐं मुल्क जे सूबनि में ॻणतीअ जो सबबु आहे। उन ते को लायामन ठाहे सघूं इंशाल्लाह। इन खे ऐं सुभाणे वरी 5 बजे मीटिंग कराचीअ में जेके पाणीअ जो मामले ते जेको हुकूमती वफ़द राब्तो कयो आहे, उन्हनि ते सलाह मसलत करे दोस्तनि सां उन्हनि खे पुॼायो। महिरबानी।